अवामी उहदनि ते वेठल समूर अमलदारनि जा नेब केसिस बहाल। 50 करोड़ रुपयनि खां वधीक वारी करप्शन नेब जा बहाल करण वारी शिकब रद्द। सुप्रीम कोर्ट नेब कानून में कयल 10 तरमीमुनि मां 9 खे कलअदम करार ॾेई छॾियो। नेब जा ख़त्म कयल ऐं वापसि कयल केसिस ॿीहर एहतिसाब अदालतनि ॾांहुं मोकिलण जो हुकुम। अदालत नेब तरमीमुनि ख़िलाफ़ पीटीआई चेयरमैन जी दरख़्वास्तुनि ते ॿुधण जो ॻोल्ह करार ॾींदे फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। सर्विस ऑफ पाकिस्तान ख़िलाफ़ रेफरेंस फाइल करण जी शिक बहाल। तरमीमुनि पार एहतिसाब अदालत पारां ॿुधायल फ़ैसिला बि कलअदम करार ॾिना विया। फ़ैसिले में जस्टिस मंसूर अली शाह जो इख़्तिलाफ़ी नोट बि शामिल। नेब तरमीमुनि खे कलअदम करार ॾियण वारे केस जूं शिकूं बहाल करण बाद आसिफ ज़रदारी, नवाज़ शरीफ समेत अहम अख़बारनि जा केसिस ॿीहर एहतिसाब अदालतुनि में हलंदा। नवाज़ शरीफ, आसिफ ज़रदारी, यूसुफ रज़ा गिलानीअ जो तोशाखाना, शाहिद खाकान अब्बासी ख़िलाफ़ एलएनजी रेफरेंस, अॻूणे वरे वज़ीर मुराद अली शाह ख़िलाफ़ नेब रेफरेंस, सलीम मांडीवाला ख़िलाफ़ किडनी हेल्थ रेफरेंस, इसहाक़ डार ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासा, आई स्पीकर राजा परवेज़ अशरफ ख़िलाफ़ रेंटल पावर केस ॿीहर नेब अदालतुनि में हलंदा। सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर कानून ख़िलाफ़ दरख़्वास्तूं ॿुधणीअ लाइ मुक़रर करे छॾियूं। ॿुधणी 18 सेप्टेम्बर ते थींदी। नामज़द चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा ख़िलाफ़ हल्फ़ खणण बाद बेंच जोड़ींदो। धुरियुनि खे नोटिस जारी। सुप्रीम कोर्ट 8 रुकनी लार्जर बेंच कानून ख़िलाफ़ स्टे ऑर्डर जारी करे चुकी। निगरान हुकूमत पारां अफ़गाननि खे पंहिंजे मुल्क वापसि मोकिलण जो फ़ैसिलो। निगरान वज़ीर आज़म अनवर अल हक चयो आहे त अफ़गान मुहाजिरनि खे वापसि मोकिलण लाइ 3 कैटेगरीज़ जोड़ी वयूं आहिनि। बिना वीज़ा पाकिस्तान पहुतल अफ़गाननि खे वापसि मोकिलियो वेंदो। निगरान हुकूमत जेतिरो बि वक़्तु रहंदी भरपूर कमु कंदी। मुल्की मसइलनि खे हल करण लाइ क़दम खणी रहिया आहियूं। गैर क़ानूनी शयुनि जो कारोबार कंदड़नि खे नुक़सान खे मुंहुं ॾियणो पवंदो। क़ौमी एयरलाइन पीआईए जो माली खसारो संगीन थी वियो। खसारे सबबि पीआईए जूं 7 उॾामूं मुअतल, केतिरियूं ई देरि जो शिकार। मुल्क अंदरि पीआईए जूं अक्सर उॾामूं पैसा न हुअण सबबि उॾाम भरे न सघियूं। कराचीअ खां मुल्क जे ॿियनि शहरनि में ॾांहुं पीआईए ज़रिए वेंदड़ मुसाफ़िर एयरपोर्ट ते रुली विया। परॾे वेंदड़ उॾामूं बि देरि जो शिकार। सिंध जी निगरान हुकूमत पेंशन फंड्स में थियल अरबे रुपयनि जे करप्शन जी फॉरेंसिक ऑडिट कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध जे नाणे खाते 7 ज़िलनि में पेंशन फंड्स जी ऑडिट करण लाइ डीजी ऑडिट सिंध खे लिखी छॾियो। रिपोर्ट मोकिलण जी हिदायत। हैदराबाद, मटियारी, टंडोलाया, ॼामशोरो, दादू, नौशर फिरोज, जैकबाबाद ऐं कंबर शहदाद कोट ज़िलनि जी ऑडिट करण जी हिदायत। 2022 में नाणे खाते सिंध में गुज़िरियल 10 सालनि दौरान पेंशन फंड्स जी फॉरेंसिक ऑडिट करण लाइ चयो हो। इस्लामाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत जुडिशियल कॉम्प्लेक्स सां हमले केस में चौधरी परवेज़ इलाही जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। चौधरी परवेज़ इलाही खे आज़ाद करण जो बि हुकुम। सरकारी वकील पारां परवेज़ इलाही जी ज़मानत जी मुखालफ़त। अदालत परवेज़ इलाही जी ज़मानत मंज़ूर कंदे आज़ाद करण जो हुकुम ॾिनो। सिंध जे निगरान वॾे वज़ीर फॉरेंसिक सॉफ्टवेयर गैर फ़ाल हुअण जो नोटिस वरितो। आईजी खां रिपोर्ट तलब। मक़बूल बाक़र चयो आहे त फॉरेंसिक सॉफ्टवेयर गैर फ़ाल हुअण सां गोलियुनि जे खोल जी जांच कीअं थींदी। फॉरेंसिक मशीन जे सॉफ्टवेयर खे अपडेट करण कंहिंजी ज़िम्मेवारी आहे। ज़िम्मेवार ऑफिसर ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। कोयटा भरिसां सिक्योरिटी फोर्सेस सां फायरिंग जी ॾे-वठ में 3 दहशतगर्द मारिजी विया। सूबेदार शहीद। आईएसपीआर मूजिबि कोयटा में सिक्योरिटी फोर्सेस ते हमले जी कोशिश नाकाम बणाई वई। फायरिंग जी ॾे-वठ में पाक फ़ौज जे सूबेदार शहादत माणी। 1 जवान ज़ख़्मी थियो जॾहिं त 3 दहशतगर्द मारिजी विया।
कराची में खंड ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ रेंजर्स जो क्रैकडाउन। खंड जा 1 लख खां वधीक कटा हथ। रेंजर्स जुमान जो चवणु आहे त बल्दिया टाउन में 2 गोदामनि मां खंड जा 1,40,000 कटा हथ कया पिया। हथ कयल खंड जी क़ीमत 1 अरब रुपयनि खां वधीक आहे। खंड मुबैना तौर बलूचिस्तान रस्ते अफगानिस्तान स्मगल थियणी हुई। सखर पुलिस KTN न्यूज़ सखर जे ब्यूरो चीफ शहीजान मोहम्मद माहिर जे कातलनि जी गिरफ़्तारीअ लाइ कख भञी बीड़ो न कयो। DIG सखर जे शहीजान मोहम्मद माहिर जे घर आमद, वारसनि सां मुलाक़ात, कातिल गिरफ़्तार करण जी ख़ातिरी कराई। शहीजान मोहम्मद माहिर जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ कलमधणियुनि जो एहतजाज बि जारी। कोटड़ी में जवाबदार खुला खुरण तां 35 साल खे क़त्ल करे छॾियो। बबर चौक वारे इलाइक़े में जवाबदार साजिद सोलंकी शबनम सोलंकीअ खे क़त्ल कयो। नाड़ीअ जी मां चयो त धीअ जी खुला कराए रहिया हुआसीं। जवाबदार मुंहिंजी धीअ खे बेगुनाह गोलियूं हणी क़त्ल कयो आहे। इंसाफ़ कयो वञे। डॉक्टरानी हुई कोन मना हितां वञो ॿिए पासे पोइ मरो या बचो उहो नसीब। टंडोकुलाम हैदर अस्पताल अवाम लाइ बेलाब बणियल। ॼम लाइ आयल ॻोरारी औरत खे दाख़िल न कयो वियो। औरत चिंची रिक्शा में ई ॿार खे जनम ॾिनो। कोठ जोगी चांग जी रहवासी पोरे त ममता चांग जी ज़ाल ज़ेबू खे टंडोकुलाम हैदर अस्पताल आंदो वियो। अमले खे दाख़िल थियण न ॾिनो। औरत रिक्शा में ई तड़पंदे ॿार खे जनम ॾिनो। ज़मीन ते पुॻासीं साॻ में मुंहिंजे भाउ खे ॿधी अली असल खे बंदि कयो। वरी मुंहिंजे पुट खे अदील खे खयो पोयों मां पुॻियो वञी पोइ हिननि खे हुन ते चइजो मोटी नाते अची बीठा नाते अची मुंहिंजा हिसा पर मुंहिंजे भाउ जा रवां हली न पा ॿियो छॾो बादलान जो जेको माठा अॻिले अची उहो विड़ियो मां हुनजी पुट लाठी हुनखे पधरो पोइ ॿिया 6 ॼणा मारे पुॻा 6-7 ॼणा हिननि ॿिन्हिनि खे हुया। बसि मूंखे घटि हणी चयो उहा मुंहिंजी मोबाइल जी वठणी। खैरपुर में 2 सालनि जो 2 भाइरनि खे यरकमाल बणाए वैश्याणो तशदुद। मुछूं कूड़े तहसील ॻोठ बुंडी कंथर भरिसां फसल ते कम कंदड़ 2 भाइरनि खे हथियार बंदनि यरकमाल बणाए तशदुद जो निशानो बणायो। जवाबदारनि पोरिस गुलाम नबी कंधर ऐं अली हसन कंधर जूं मुछूं कूड़े तहसील कई। मुतासिन पारां जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालबो। मीरपुर माथिले में बाहि लॻण सबबि औरत सड़ी ज़ख़्मी। गणती जोगी हालत में सखैर मुंतकिल। ॻोठ वली मोहम्मद कोराई में औरत बाहि जे पुरस्टार वाक़िए में सड़ी ज़ख़्मी थी पई। डॉक्टर्स मूजिबि औरत जो जिस्म 80% सड़ी वियो आहे। वारसनि मूजिबि औरत गंद कचिरे खे बाहि ॾेई रही हुई त सड़ी ज़ख़्मी थी आहे। सिंध में वधंदड़ बदमनी ऐं महांगाई ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा ऐं धरना। बाटा में वधंदड़ महांगाई ऐं बदमनी ख़िलाफ़ शहरनि पारां एहतिजाजी रैली कढी वई। मुज़ाहिरो कयो वियो। सकरन में SDP पारां वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ 3 ॾींहं बि हाणे आरो धरणो जारी। फौरी तौर अमन अमान बहाल कराए सूरत हाल खे सही करण जो मुतालबो। सिंध पुलिस मासूम बाड़ी फातिमा क़त्ल केस में गिरफ़्तार रानीपुर जे पीर असद शाह जी मोबाइल फोन जो कोड खोलण में नाकाम। 27 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस का बि अगभराई न करे सकी। पुलिस केस में नामज़द हनाज शाह फयाज़ शाह खे बि गिरफ़्तार करण में नाकाम।
कराची जे इलाइक़े बफर ज़ोन में अंधी गोली लगण सबब निंगरी माचण वारे वाक़े खिलाफ गिरफ़्तार सिक्योरिटी गार्ड अदालत में पेश। जुडिशियल मैजिस्ट्रेट सेंट्रल जवाबदार खे 4 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। अदालत जांच ऑफिसर खे ईंदड़ ॿुधणी ते केस में अॻभराई रिपोर्ट पेश करण जी हिदायत। कोटड़ी में बेराज होने बावजूद रहवासी पीने के पानी लाइ परेशान। पानी कोट खिलाफ रहवासियों जो मुजाहिरो ऐं धरणो। कोटड़ी साइड जे 20 खां वधीक इलाइक़नि में पीने जे पानी की खोट संगीन थी वई। कंहिं बि नोटिस न वरितो। मुज़ाहिरीन चयो त पीअण जो पानी न पियो फराहम कयो वञे, नोटिस वरितो वञे। बाटे पुलिस जे हिरासत में वरितल जवाबदार फरार थी वियो। 3 पुलिस एहलकार मुअतल। स्ट्रीट क्राइम में मुलविस जवाबदार ज़ाहिद उर्फ ज़ाऊ अबरो पुलिस जी हिरासत मां फरार थी वियो। एसएसपी कंबर शहदाद कोट मामले जो नोटिस वठंदे 3 पुलिस एहलकारनि मोहम्मद बख्श, अली रज़ा ऐं वज़ीर सांगी खे मुअतल करे छॾियो। ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में आबादकारनि ऐं हारियुनि पारां ज़रई पाणीअ जी खोट ख़िलाफ़ मुज़ाहिरा। दादू जे पेरी शाख, बखराणी शाख, फका शाख ऐं आबाद शाख में पाणीअ जी शदीद खोट ख़िलाफ़ आबादकार रोडनि ते निकिरी आया। पैदल मार्च। ठटे जे सामूंडी पटीअ में ज़रई पाणीअ जी खोट ख़िलाफ़ ॻोठाणनि जो धरणो। मीरपुर बठोरे में बि आबादकारनि जो पाणीअ जी खोट ख़िलाफ़ एहतियाती मुज़ाहिरो। सजावल हैदराबाद रोड ते धरणो। टायरनि खे बाहि ॾेई रोड ब्लॉक, पाणी फराहम करण जी घुर।